खानपुर मारमावा के आगाकियों पीर भरी वारे इलाइक़े में पुराने तकरार तां हथियारबंद तां नौजवान क़त्ल थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है खानपुर महर मां पीर बरी वारे इलाइक़े में पुराने तकरार तां हथियारबंद नथा नौजवान क़त्ल थी वियो। बोज़दार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां फायरिंग में नज़ाकत बोज़दार मारिजी वियो आहे। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। खानपुर महर में पीर बरी वारे इलाइक़े में पुराने तकरार तां हथियारबंद नथा नौजवान क़त्ल थी वियो। बोज़दार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां फायरिंग में नज़ाकत बोज़दार मारिजी वियो। खानपुर मारमा तव्हां खे ख़बर ॾिनी पिया पीर भरी वारे इलाइक़े में पुराने तकरार तां नौजवान क़त्ल थी वियो आहे। बोज़दार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां फायरिंग में नज़ाकत बोज़दार मारिजी वियो आहे। तफ़सील वठंदासीं खानपुर मारमा काज़ी ख़ादिम खां। काज़ी ख़ादिम आगाह कजो। हाँ जी बिल्कुल ही खानपुर मार वेझो पीर भरी वारे इलाइक़े में पुराने तकरार तां हथियारबंद रोज़ेदार नौजवान है वो क़त्ल थी वियो आहे। बोज़दार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराने तकरार तां फायरिंग में नौजवान नज़ाकत अली पुट जीअल बोज़दार मारिजी वियो आहे। वाक़फ़नि पारां नौजवान जो लाश शेख हमदान बिन मोहम्मद अस्पताल आंदो वियो आहे। इतलाह ते खानपुर मार पुलिस भी अस्पताल पहुंची वाक़े जा तफ़सील वतायो। अस्पताल में मौजूद नौजवान के वालिद ॿुधायो त मुंहिंजो पुट घर में सुतल हो ऐं खेसि रोज़ो बि हुयुसि। जवाबदार फिदा बोज़दार अख्तर माशूक रज़ाक इलियास बोज़दार गोलियूं हणी मुंहिंजे पुट खे क़त्ल कयो आहे। नौजवान जे वालिद इहो पिणु ॿुधायो त फायरिंग जो आवाज़ ॿुधण बावजूद मीर मोड़ चौकी पुलिस तोड़े खानपुर मार पुलिस असां वटि न पहुती ऐं असां सां नाक थियो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी एनसी रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। बचल बोज़दार ऐं फिदा बोज़दार वारी धोर विच में काफ़ी वक़्त खां पैसनि जी ॾेती लेती वारे मामले तां ठीक है, मेहरबानी काज़ी ख़ादिम तफ़सील खां